जीअं त मुंहिंजो नालो मुनीर अहमद अबड़ो आहे। असां प्यारो स्टेशन जा रहाकूं। असां यूसी चेयरमैन साईं अतर शाह ॾे 50 चकर विया आहियूं। ऐं सॼो पाड़ो असांजो रोज़ असांजा ॿार हिन नाली में किरनि था, मोटरसाइकिलुनि ते माण्हू किरनि था। रोज़ नुक़सान थो थिए, कंहिंजी टंग थी भॼे, कंहिंजी ॿांह थी भॼे। साईं खे का जूं ई निंड पई आहे। साईं पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे पंहिंजूं गलियुनि में ठहिराए थो ॾिए। ऐं जेके माण्हू साईं खे चढ़िया कनि, हेठां ईंदा कनि, जेके पंहिंजा कमदार अथसि उन्हनि जूं नालियूं ठहिराए थो। मां 100 चकर वियो आहियां। साईं अलाह बख़्श अबड़ो वियो आहे। सॼो पाड़े जे असांजे हर माण्हू साईं खे चयो आहे त साईं इहा गली मेन गली आहे, जंहिंजे करे रोज़ नुक़सान था थियनि। रोज़ भॼे थी। 3 चकर साईं हिनखे साल ॿ थी वियो आहे। 2-4 चकर असां पाड़े वारनि पाण में चंदो करे ठहिराई आहे, वरी भॼी थी पए। रोज़ असांजो साईं उहे पंहिंजी बैंक बैलेंस था ठाहिनि। जॾहिं बि साईं आयो आहे, साईं त सभिनि खे मारे वियो। अञा ॿिया थोरी घणी ॻाल्हि ॿुधंदा, साईं खे सपोर्ट आहे मथां जी। साईं कंहिंजी का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। रोज़ हिते नंढड़ा मासूम किरनि था, औरतूं किरनि थियूं। ऐं इहे नाली ठहण खे शहर जी बजट में को कमकार थियो आहे न? साईं को बि कमु न थियो आहे। शहर जी बजट में को बि कमु न थियो आहे। असां ॾिठो आहे शहर तव्हां ॾिसंदो, इहे साॻियूं पुराणियूं सड़कूं ठहियल आहिनि, पुराणियूं गलियूं ठहियल आहिनि। हर महीने जी, हर साल जी बजट ख़बर न आहे अलाए काॾे हली थी वञे। ऐं माण्हू सख़्तु परेशान आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त हीअ नाली ठाराए ॾिनी वञे। ऐं ॿियो जेके ग़रीब अवाम खे जेका बि सहूलियत नथी मिले उहा ॾिनी वञे। सोलर प्लेटूं आयूं या बैटरियूं आयूं, जेके बि आयूं, कंहिं बि सॼे पाड़े में कंहिं बि ग़रीब खे हिकिड़ी प्लेट न मिली, न बैटरी मिली। हिननि सभु सामान खपाइनि था। ऐं असां अपील था कयूं साईं मुराद अली शाह खे, रफ़ीक जमाली साहब खे, पीर मज़हर, पीर मुजीब, असांजे ॻोठ जा प्यारे यूसी जा मसइला हल कया वञनि। ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त साईं खे, ॿियनि खे, त असांजो को बि कंहिंसां का दुश्मनी न आहे। साईं खे असां ॻोठ जो सम्झी सॼे प्यारे साईं खे वोट ॾिना हर ॻाल्हि ॾिनी। हाणे साईं केॾी महिल कराची थो रहे, केॾी महिल हैदराबाद, केॾी महिल पंहिंजी क्लिनिक ते वेठो आहे। यूसी चेयरमैन वारी ऑफिस में साईं तव्हां वेंदो, तव्हांखे न मिलंदो। साईं सां ॻाल्हाए त साईं असांखे धमकी थो ॾिए, तव्हांखे असां ॿधाईंदासीं। असांजो ख़ुदा राज़ हे जाइज़ मसइलो आहे, उहो पूरो कयो वञे। असांजी ॿी का साईं को डिमांड न आहे। सॼे वाथे नाली नथी पिया, घणो वक़्तु थी वियो आहे, केरु बि कोन थो ठहिराए हिते। माण्हू रहनि था, अचनि वञनि था, पाणी वहे थो गंदो सॼो सारे थो अचे। न असां थो न खे था सघूं, न करे था सघूं। साइकिल मोटर वीचारा 2-3 चकर हिते माण्हू किरिया आहिनि। नंढड़ा ॿार असांजा हिते घर आहिनि, असां सभु हिते परेशान आहियूं। असांखे पंहिंजी नाली ठहिराए ॾिनी वञे। पंप सां 2-3 चकर हणाया आहिनि, वरी ट्रैक्टर जूं टायरियूं न घर थियूं, मेन रोड आहे, टायरियूं सॼा असांजा पंप भॼी वयूं। वरी असां बजट का ख़बर कान्हे, रकिड़े खाते में थी वञे। असांजो कमु थिए ई कोन थो। 100 चकर साईं खे चवंदा ठहिराए, हा हा करे थो, ठहिराए कोन थो। असांखे नाली ठहिराए ॾियो, पंप हणायो। असांखे हिते गंदगी लॻी पई आहे। तकलीफ़ वॾी आहे असांखे। पाणी सॼो गंदो सारे बीठो आहे, असां अची वञी नथा सघूं। माण्हू किरनि था, साइकिल मोटर 2-3 चकर वीचारा बचड़े वारा माण्हू हिते किरिया आहिनि। हिते असांखे महिरबानी करे नाली ठाहे ॾिनी। साईं मसइलो, मुंहिंजो नालो अली अकबर आहे। मसइलो आहे हीअ मेन घिटी आहे प्यारे शहर जी, जेका नाकारा लॻी पई आहे। तव्हां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसो, हीअ मेन गेटी, मेन स्टेशन जेकी आहे, मेन इमाम बारगाह ताईं असां साईं जन खे अर्ज़ु था कयूं त असांखे हीअ घिटी असांखे ठहिराए ॾियनि। असां कंहिंजे बि नाले का बि ग़लति न चवंदासीं। वधि घटि में असां पीपलाऊं ऐं पीपला थी रहंदासीं। असां साईं खे वोट ॾिनो आहे, पर मेन मसइलो आहे असांखे महिरबानी करे असांखे घिटी ठहिराए ॾे। हिते बचड़े वारो माण्हू किरी थो पए, कंहिंजी टंग भॼी पई आहे, कंहिंजी ॿांह भॼी पई आहे, को निमाज़ लाइ वञे थो, वीचारो कीअं वञे। ॿुधी, असांजी कंहिंसां ज़ाती दुश्मनी का बि न आहे। साईं घटि में घटि 5-7-8 महीना थी विया आहिनि। ॿुधी, जेको बचड़े वारो स्कूटर ते अचे थो किरी थो पए, जेको बचड़े वारो स्कूटर। साईं खे असां विया हुआसीं 2-3 चकर। साईं चयो बाबा, उन मुंशी सां ॻाल्हायोसीं, उन चयो बाबा 25 तारीख़ कमु कंदासीं, 20 तारीख़ कंदासीं, रुॻो असांखे आसराड़ो ॾे। ॿुधी, महिरबानी करे असांखे घिटी ठहिराए ॾियो। असां साईं मुराद अली शाह खे, वज़ीर आला मुराद अली शाह खे रिक्वेस्ट था कयूं। असां बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खे रिक्वेस्ट था कयूं त असांजी दां ऐं दां ॿुधे। ॿुधी, ऐं असां साईं रफ़ीक जमाली साहिब खे चऊं था त असांजी मेन घिटी आहे, स्टेशन खां वठी इमाम बारगाह ताईं। तव्हां भली ॾिसो रिकॉर्डिंग में, हीअ असांजी मेन घिटी आहे।